अस्सलाम वालेकुम। ही SSESP स्कॉलरशिप जे पास पेपर जी टीं वीडियो आहे। जेकॾहिं हिन खां पहिरें वारियूं 2 वीडियो तव्हां नाहे ॾिसियूं त हू बि तव्हां डिस्क्रिप्शन मां ॾिसी सघो था। हिन वीडियो में पाण छा कंदासीं, हिन वीडियो में पाण जेंडर्स एंड सिंगुलर एंड प्लूरल्स कंदासीं। मतिलबु मोनस मुज़क्कर कंदासीं ऐं वाहिद जमो कंदासीं। हिन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं को बि वीडियो तव्हां खां मिस न थिए। हाँ जेंडर्स माना जिन्स पाण खे ॿुधाइणी हूंदी आहे, मोनस आहे या मुज़क्कर आहे या कहिड़ी जिन्स वारो। ठीकु आहे। ही किथां ईंदा आहिनि? ही बि बाबा पंहिंजे ई सिलेबस में, मतिलबु मुंहिंजे खे मां 2, 3, 4 हिननि में आहिनि। हिननि मां तव्हां हू करे सघो था ऐं यादि बि करे सघो था। तव्हांखे खपे छा? तव्हांखे खपे त तव्हां पहिरें खां वठी 5 ताईं किताबनि मां सॼो ग्रामर कयो। ठीकु आहे। ही को बि अहिड़ी शइ न हूंदी जेकी तव्हां खां मिस थींदी। हर शइ आहे। ऐं असां कीअं पढ़ायोसीं, जेका असांजा 7 जेका छोकिरा आहिनि हू टेस्ट में पास थिया 9 मां। असां पहिरीं क्लास खां वठी वेंदे 5वीं क्लास ताईं जेका मेन पोर्शन हुया ग्रामर्स जा, हू सॼा कराया। त जेंडर्स में हुननि मां हिकु आहे। मुंहिंजे ख़्याल में त 3 में आहे, पोइ बि तव्हां किताब मां कंफर्म करे सघो था। मतिलबु हर शइ हुन में अवेलेबल आहे सिलेबस में। किथां बि ॿाहिरां तव्हांखे न पढ़णो पवंदो, सिलेबस मां पढ़िजो जीअं थोरो पढ़ो ऐं वधीक फ़ाइदो थिए, छो जो को बि क्वेश्चन जेको आहे उहो सिलेबस खां ॿाहिरि कोन ईंदो। ठीकु आहे। बाक़ी जनरल अंडरस्टैंडिंग बि हुअणु खपे। ठीकु आहे। 16 जेको सुवाल आहे हिन में छा आहे त मैस्कुलाइन जेंडर डिनोट्स मैस्कुलाइन जेंडर छा खे ज़ाहिर करे थो। मैस्कुलाइन ऐं फेमिनाइन जे बारे में पाण खे पक हुअणु खपे। मैस्कुलाइन जी माना छा आहे? मुज़क्कर। फेमिनाइन जी माना छा आहे? मोनस। मुज़क्कर पाण छा खे चवंदा आहियूं? नर खे पाण मुज़क्कर चवंदा आहियूं। ऐं फेमिनाइन माना मोनस पाण छा खे चवंदा आहियूं? मादी खे। हाणे मैस्कुलाइन छा खे ज़ाहिर कंदो आहे? त हू मेल, ए जेको ऑप्शन आहे मतिलबु नर खे ज़ाहिर कंदो आहे। ऐं जेकॾहिं हिते हुजे हा त फेमिनाइन छा खे ज़ाहिर कंदो आहे? त पोइ पाण फीमेल खे टिक कयूं आहे। ओके थी वियो। हाणे 17 जेको सुवाल आहे हिन में छा आहे त फेमिनाइन जेंडर ऑफ एक्टर इज़। त एक्टर जो फेमिनाइन छा आहे? मतिलबु एक्टर्स जो मोनस छा आहे? त उहो एक्टर्स। बी जेको ऑप्शन आहे बी, ही सही पंहिंजो ऑप्शन आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज़ फेमिनाइन जेंडर। त हेठियां जेका ॾिनल आहिनि हिननि मां फेमिनाइन जेंडर कहिड़ा, माना मोनस छा कहिड़ी आहे, या मोनस ऑप्शन जेको आहे उहो कहिड़ो आहे। हाणे हॉर्स जेको पियान आहे ही बि मुज़क्कर आहे। वूमेन जेको आहे ही पंहिंजो मोनस आहे। ऐं टॉम, हॉर्स ही सॼा मुज़क्कर आहिनि। मतिलबु फेमिनाइन जेंडर पाण वटि कहिड़ो आहे हिते? बी जेको ऑप्शन आहे हू फेमिनाइन जेंडर आहे। हाणे तव्हां फॉर्मेट्स ते बि तवजो ॾियो त क्वेश्चन कहिड़े स्टाइल में पुछजंदा। ठीकु आहे। ॿारनि खे प्रिंट करे ॾियो इहे पेज वग़ैरह ऐं उन्हनि खे सम्झायो त हिन स्टाइल में जेका क्वेश्चन हू तव्हां खां पुछी सघजनि था। उन में ॾिसो हिन में चए विच ऑफ द फॉलोइंग इज़ अ, हाणे न्यूटर जेंडर, हिते हिकु थोरी मिस्टेक आहे, हिते कॉमन जेंडर हुअणु खपे। ठीकु आहे। त विच ऑफ दी फॉलोइंग इज़ अ कॉमन जेंडर, पाण खे कॉमन सही करे वठो। कॉमन जेंडर जी माना छा आहे त उहो नालो या उहे प्रोफेशन्स जेका पाण माई मर्द ॿिन्ही लाइ, मतिलबु मोनस मुज़क्कर ॿिन्ही लाइ हिकु ई वर्ड इस्तेमालु कंदा हुजूं, हुनखे पाण कॉमन जेंडर चवंदा आहियूं। ठीकु आहे। इहे सॼा किताबनि में, पंहिंजनि किताबनि में सिलेबस वारनि में आहिनि, हू तव्हां ॾिसी सघो था। त ॾिसूं ऑप्शन कहिड़ा कहिड़ा आहिनि। टीचर पाण माई खे बि चई सघूं था, मर्द खे बि चई सघूं था। डॉक्टर माई बि थी सघे थी, मर्द बि, हिन लाइ को अलॻि अलॻि नाला न हूंदा। स्टूडेंट, हाणे स्टूडेंट पोइ बाद में को पुछंदो आहे त भई गर्ल स्टूडेंट या बॉय, मतिलबु ॿिन्ही लाइ पाण स्टूडेंट इस्तेमालु करे सघूं था। त इहे सॼा जेका वर्ड आहिनि डॉक्टर, टीचर ऐं स्टूडेंट, ही पाण सभिनी लाइ इस्तेमालु करे सघूं था। त इहे सॼा जेका आहिनि ही छा आहिनि? कॉमन जेंडर। पाण इनखे ऑल ऑफ दीज़ कंदासीं। ठीकु आहे। त मतिलबु अहिड़ा बि क्वेश्चन अची सघंदा पाण खे, हेठि ऑप्शन में मिलण हूंदा ऐं हुननि में ही जांच करणी आहे त इहे कहिड़ा जेंडर आहिनि या इहे सॼा कहिड़ा आहिनि। 20 जेको आहे हिन में छा आहे त मैस्कुलाइन जेंडर ऑफ मैरिज। त मेर माना छा आहे बाबा? मेर जी माना आहे त घोड़ी। घोड़ी जो मुज़क्कर छा आहे? घोड़ो। त घोड़ो, मेर जो पोइ छा थियो? हॉर्स। ए जेको ऑप्शन आहे हू करेक्ट वन। ओके थी वियो।
ईअं हाणे डॉग जो बि तव्हांखे अचणु खपे, डोंकी जो बि, ऑक्स जो बि, ही सॼा आहिनि। ही तव्हां बुक मां यादि करे वठो, हिननि जी लिस्ट ठाहे वठो। ऐं जेकॾहिं मूंखां तव्हां घुरो था त पोइ कमेंट में वञो, ईमेल या व्हाट्सएप नंबर ॾियो। बुक मां यादि कयो त सुठो आहे, छो जो हुते वधीक हूंदा। हाणे हिन खां पोइ पाण सिंगुलर ऐं प्लूरल्स कंदासीं। इहे छा आहिनि? इहे वाहिद जमो आहिनि, हिननि जी बि पाण खे ख़बर हुअणु खपे। त इहे बि सॼा बुक में आहिनि, बुकनि में जेका ई पंहिंजा सिलेबस जा आहिनि। करेक्ट प्लूरल ऑफ की इज़। हाणे की जो करेक्ट जेको आहे प्लूरल छा आहे, मतिलबु की त वाहिद आहिनि, जो जमो सही कहिड़ो आहे। त हिन में स्पेलिंग, सिर्फ़ु स्पेलिंग जो चकर आहे, तव्हांखे ख़बर हुअणु खपे त आख़िर में जेकॾहिं वाए आहे, आख़िर में वर्ड जे जेकॾहिं वाए आहे ऐं हुन खां पहिरियों को वाविल्स आहे, को वाविल आहे, त पोइ पाण वाए कोन कटींदासीं, ख़ाली एस हणी जमो करे छॾींदासीं। त हिन करे डी जेको ऑप्शन आहे ही सही आहे। ओके थी वियो। त वाट इज़ द करेक्ट प्लूरल ऑफ मॉस्क। मॉस्क जो करेक्ट प्लूरल छा आहे? हाणे आख़िर में ई लॻल आहे त ख़ाली एस हणी त मॉस्क करे छॾियो। ईअं न आहे त को बाबा ई कटे ओ ॾियणो, अहिड़ो कुझु न आहे। ख़ाली तव्हां मास्क जो आख़िर में एस हणो ऐं जमो थी वेंदो, मतिलबु हे जेको ऑप्शन आहे उहो करेक्ट आहे। टेयों ॾिसो त विच इज़ द करेक्ट सिंगुलर ऑफ टिश्यूज़ फ्रॉम द फॉलोइंग। त हेठियनि मां सही वाहिद टिश्यूज़ जो छा आहे? ठीकु आहे। टिश्यू जी स्पेलिंग, TISSUE आहे, मतिलबु ख़ाली एस पाण कटणु खपे। त सी जेको ऑप्शन आहे हू सही आहे। सी ऑप्शन जो, सी ऑप्शन पंहिंजो हू सही आहे। त 24 ॾिसो त सिलेक्ट द प्लूरल ऑफ शीप फ्रॉम द फॉलोइंग। शीप जो प्लूरल छा थींदो? शीप जो प्लूरल शीप ई थींदो। ठीकु आहे। हिन में जमो गाए शीप सिंगुलर बि आहे, प्लूरल बि। त डी जेको ऑप्शन आहे हू सही आहे, डी ऑप्शन जेको आहे हू सही। ओके। हाणे आख़िरी जेको आहे हिन में छा आहे त विच ऑफ द फॉलोइंग इज़ अ सिंगुलर नाउन ऑफ पीपल। पीपल जो सिंगुलर नाउन छा आहे? ही वॾनि खे कोन ईंदो आहे। पीपल जो सिंगुलर जेको नाउन आहे हू पर्सन आहे, PERSON, मतिलबु बी जेको ऑप्शन आहे हू सही आहे। उम्मीद आहे हीअ वीडियो भी तव्हांखे पसंदि आई हूंदी। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, पंहिंजी राय बि ॾियो। मिलो था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़। ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो, जीअं हर कंहिंजो फ़ाइदो थिए।